सैयद अलहंदो शाह। सैयद अलहंदो शाह वलद सैयद यूसुफ शाह। संदुन जन्म 17 अक्टूबर 1857 ते ॻोठ डबरे तालके कंडियारे ज़िले नौशेरे फ़िरोज़ में थियो। शुरूआती तालीम डबरे जे मदरसे में अरबी ऐं फ़ारसीअ में वरिताऊं। बाद में सिंधी ऐं अंग्रेज़ी जी तालीम वरिताऊं। शाह साहब 1897 खां डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड हैदराबाद जो चूंडियल मेंबर हो। जॾहिं 1 नवंबर 1912 ते नवाबशाह ज़िलो धार क़ाइमु थियो त इन ज़िले जो 1919 ताईं चूंडियल मेंबर रहियो। शाह साहब मुसलमाननि जी तालीम लाइ 1883 में नौशेरे फ़िरोज़ में मदरसो क़ाइमु कयो। मदरसे लॻु ॿाहिरां आयल शागिर्दनि लाइ 1904 में हॉस्टल बि ठाहिरायाईं। 1918 में इन मदरसे खे हाई स्कूल जो दर्जो मिलियो। इहो हाई स्कूल अॼु बि संदुनि यादि ताज़ा करे रहियो आहे। 1909 खां लॻातार केतिरा साल पाण बम्बई काउंसिल जो चूंडियल मेंबर रहियो। कुझु अरसो सिंध मोहम्मदन एसोसिएशन जो सदर बि रहियो। 1916 में दहलीअ जे वायसराय जे असेंबलीअ जो चूंडियल मेंबर बि थियो। सैयद अलहंदो शाह वॾो सख़ी दिलि इंसानु हो। ज़रूरतमंदनि खे दर तां वापसि न मोटाईंदो हो। नंढे तोड़े वॾे, अमीर तोड़े ग़रीब लाइ वटि साॻी कुर्सी हूंदी हुई। मस्जिदूं मुसाफ़िर खाना ठाहिराइणु, खूह खोटाइणु, आहे जी आदरवाह करणु संदुनि ख़ासि मशग़लो हो। सिंध जो ही अज़ीम इंसानु 19 अक्टूबर 1919 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।